अच्छा उन में ईअं थियो त उन में असांजे गफ़ूर शाह तमामु वॾी इज़त कई, तमामु वॾी इज़त कई। मूंखे पाण सां घर वठी वियो। साईं जेके फ़नकारनि जे वीचारनि जी उन्हनि खे कंहिंखे गाॾी मिली कंहिंखे न मिली, कराची जो शहर हो, उन महिल त ऑटो रिक्शा बि हलंदी हुई ऐं 6 पैसा इहे 10 पैसा उन महिल हुन जो ऑटो रिक्शा जो भाड़ो हूंदो जेको टड़क करे वधंदो, असांजो हा में चक पवंदो, तॾहिं 10 पैसा बि वॾा हूंदा उन ज़माने में। सो मां ॿाहिरि बीठो, सभु गफ़ूर आयो, गफ़ूर शाह आयो की साईं तूं काॾे थो वञे, हेॾे न वञ मूंसां। साईं मां हुनजे घर वियुसि, हुनजो वॾो भाउ PI में हो, तमामु वॾी इज़त सां मूंखे रखियऊं। सो सुबुह सां मूंखे फुल सूट जो कपिड़ो ॾिनो, मूंखे 1000 रुपयो ॿियो वधीक ॾिनो, तमामु वॾी इज़त सां मूंखे कराची घुमायूं। हुते ॿियनि दोस्तनि सां साईं शमशेर, हाणे अचो शमशेर ते, हुन को अब्दुल गफ़ूर खे साईं गफ़ूर शाह खे अॻु में ई चइजे त बाबा छोकिरो कराचीअ मां न निकिरंदो, इहो असां जेसिताईं असां पंहिंजा प्रोग्राम न कंदासीं तेसिताईं हिनखे न छॾींदासीं। हा साईं हाणे छा करे, साईं गफ़ूर शाह चए साईं उहो शमशेर हेॾे हलियासीं, हा बसि शमशेर सां हलिणो आहे, त हुन सां असांजो महिरबानी आहे ॾाढो। जॾहिं पाकिस्तान हिन में क्वार्टर्स में या पाकिस्तान सेक्रेटरेट में हुनजी ऑफिस हुई, असां ईंदा वेंदा हुआसीं। अच्छा उनजी जेका पहिरीं मुलाक़ात थी उहा बि हिकिड़ी अजब जहिड़ी मुलाक़ात थी। मां हूंदो हुओ जॾहिं यूनियन काउंसिल में सेक्रेटरी जैकबाद में, असांखे साईं 6 महीना 8 महीना थिया पघारियूं कोन मिलियूं। हाणे इहो काॾे वञूं, इहो ताज़ो ताज़ो असांजे पीपल्स पार्टी जो दौरु हुजे ऐं हीउ जाम सादिक हुनजो बल्दियात जो हुजे मिनिस्टर हुजे, असांखे 6 महीना थिया पघारूं कोन मिलियूं। पोइ मूं उते ठाही पंहिंजी यूनियन काउंसिल जी आल सिंध यूनियन काउंसिल्स फेडरेशन, सो यूनियन काउंसिल सेक्रेटरीज़ फेडरेशन। उन फेडरेशन में चेयरमैन उन्हनि मूंखे कयो, उन खां पोइ असां इहो सॼो वफ़द ठाहे असां हिते कराची आयासीं। हिन में पंहिंजे कोर्ट जे ॿाहिरां जेको हाणे कबूतर आहिनि हिते, असां हिते हड़ताल कईसीं, बुख हड़ताल कईसीं। न डर हुआसीं, डिॼंदा ई कोन हुआसीं त सरकार असांखे छा कंदी, फाहे ॾेई छॾींदी, को मसइलो कोन्हे, को मसइलो कोन्हे, हलोसि। उन महिल हिननि जी शुरूआति हुई MQM जी, जेका भोपाली हो, हुन में नंढे क़द जो भोपाली हूंदो हो, को ॿियो हिकिड़ो रुबानी अलाए केरु हूंदो, उहो इन्हनि जो तमामु वॾो धाको उर्दू वारनि जे हिसाब सां। असां कयोसीं, जलसो कयोसीं, वेठासीं हिते। सो मूंखे चयूं त साईं तव्हां हाणे छाकाणि त चेयरमैन आहियो, तव्हां हिते वेहंदव, तव्हांखे झले वेंदा त सॼो स्ट्रेटजी असांजी सॼी तबाह थी वेंदी, तव्हां निकिरी वञो। असां वेहूं था 6 ॼणा, हाणे वेहंदासीं 6 ॼणा, पोइ वेंदासीं 6 ॼणा, पोइ वेंदासीं, खोड़ासीं 200-300 ॼणा हुआसीं। मां वरी पोइ हलियो वेंदो हुउसि शमशेर जे ऑफिस में, शमशेर वटि वेठो हूंदो हुउसि। अच्छा इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं जॾहिं मां हितां वियुसि, भुॻड़ा वठंदा हुआसीं, सभिनी दोस्तनि खे खाराईंदासीं, पाण बि खाईंदासीं, एतिरा पैसा त कोन हुआ, 1000 वेठासीं। मूंखे शमशेर चयो त तूं यार जो ई काम करो जो ई जॾा, तूं हिते छा पियो करें, छाजे लाइ हड़तालूं वड़तालूं पियो करें, बाबा तूं पढ़ियलु लिखियलु आहे, तूं हेॾे अचु। मुंहिंजो छा कयां मां, चई PTV में जॉब्स आयूं आहिनि, इहो तूं हेॾे वेठो पाण दरख़्वास्त लिखियईं ऐं मूंखे चई न त सही कर। मूं चयो यार हीअ चई न ई सही कर। मूं चयो ॻाल्हि ॿुधो, मां गुज़िरियल भेरे हिन में, हाणे मुंहिंजो जेको शौक़ु हो, गुज़िरियल भेरे मां हिन में सिंध हिन में हैदराबाद में सिंध कॉलेज आहे जेको सरदार बहादुर कॉलेज, उन में मां हिकिड़ो प्रोग्राम करे आयो आहियां। उन में साईं पनाह अली शाह जेको सेक्रेटरी आहे हिन जो एजुकेशन जो, उन मूंखे चयो त यार तूं एजुकेशन में अचु ऐं असांखे ख़ुशी थींदी तुंहिंजी जो तूं एजुकेशन में ईंदे ऐं असांखे हिन क़िस्म जो जेको इनकलाबी कलाम आहे असांजे हिननि स्कूलनि में राज थींदो ऐं ॾाढो सुठो आहे, तूं कराची अचु ऐं मां तोखे ऑडर ॾेई थो छॾियां, तुंहिंजी MA थियल आहे ऐं फस्ट क्लास MA थियल आहे, तूं अचु मूं ॾिस। मूं चयोमांसि बाबा मूंखे पनाह अली शाह चयो आहे तूं अचु, मां उन ॾींहुं नथो वञा। हे जेसिताईं यूनियन काउंसिल सेक्रेटरीज़ जो जेसिताईं मसइलो हल न थींदो, असांखे पघारूं न मिलंदी, त मां काई नौकिरी न कंदुसि, मूंखे छॾे ॾे तूं हिनखे। शमशेर चयो त तूं ईअं न कर, वे छिके अची मूंखे रिक्शे में विहारियईं ऐं टीवीअ ते आयासीं, करीम बलोच सां वञी मिलियासीं, प्रोग्राम मैनेजर हो। हा उहो आख़िरी ॾींहुं हुयो इन्हनि दरख़्वास्तनि जो। मूंखे ॾिठो न बलोच साहिबु हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो हो जेको चवणु त न घुरिजे, पोइ घणो करे चवंदो लुंडू किथे आहे। बसि हाणे दिलि में चवां यार हीअ त जंहिं महिल ॾिस त इहो लफ़्ज़ थो इस्तेमालु करे, छा कयूं, बरोच माण्हू आहे। हाणे छा आहे, ऐं मुंहिंजी बेज़ारी हुई, मुंहिंजो नौकिरी वोकिरी मूंखे करणी कान्हे, मूंखे अलाए साईं एॾा सारा पैसा ॾिए थो, लहे आहे ज़बरदस्त, ऐं हीअ आया आहियूं हिकिड़े क़ौमी काज सां आया आहियूं, नौकिरी करणी कान्हे। सो उन महिल वरी बलोच साहिबु फ़ोन कई इस्लामाबाद, त चई त हीअ हिकिड़ी दरख़्वास्त आई आहे ऐं छोकिरो टैलेंटेड आहे, सिंगर बि आहे, अदब सां वाबस्ता बि आहे, इन जी दरख़्वास्त मां हिते वठां थो, तव्हां ताईं न पहुची सघंदी। क़बूल थी वई दरख़्वास्त। ख़ैर मुंहिंजो इंटरव्यू थियो, इंटरव्यू वग़ैरह थिया। सो शमशेर जी जेका मां ॻाल्हि पई कयुमि, त शमशेर जॾहिं असां मोटी आयासीं, पोइ वरी मां पनाह अली शाह जे ऑफिस हलियो वियुसि। मूं चयो त हाणे ॾिसां त सही, पनाह अली शाह त ख़ैर न मिलियो मूंखे, वरी पोइ मोटी आयासीं। अच्छा हिन विच में छा थियो त असांजे जाम सादिक
असांजे चइनि 8 जेको पोयां असां विहारियासीं उन्हनि खे पंहिंजी गाॾीअ में खणाए हलियो वियो। हाणे साईं असांखे चऊं साईं पुलिस त हिननि खे खणी वई आहे, वरी पुलिस खणी विया काॾे साईं, जाम सादिक जी गाॾी आई, उहो पुलिस खणी वई आहे हुनखे, पुलिस खणी विया। ठीकु आहे बाबा, हाणे छा कयूं, ॿिया था विहारियूं। असां हाणे ॿिया विहारियासीं। असां जॾहिं विहारियासीं त उहो सुबुह थियो हो अची, असां वेठासीं इंतज़ार में त हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो, छा कयूं। वकील असांजो कोई कोन हो। सो सुबुह थियो त साईं ॾाढा ईअं अखियूं सुजायो पिया अचनि, पना हथ में हुजनि, उन्हनि खे रातो राति कंहिंखे यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी, हुनजो पंहिंजो टाउन कमेटी जो सेक्रेटरी, कंहिंखे डिस्ट्रिक्ट काउंसिल जो सेक्रेटरी, कंहिं चीफ ऑफिसर करे, हुनखे सभिनी खे ऑर्डर ॾेई राति जो नशा वशा कराए, उन्हनि खे गाढ़ियूं फिल्मूं ॾेखारे, हुनजो मोह कारो करे, हुननि जो सभिनी खे मोकिलियईं बाबा वञो। हाणे असां जे साम्हूं आया, लिफ्ट ई न पिया ॾियनि। अड़े छा थियो, साईं हलो हलो तव्हां पंहिंजे कमु कयो, असां वञूं था। उहो चढ़ी हलिया विया। असां चयोसि यार हीअ त बेज़ार थी वियासीं, त मोह कारो करे छॾियो असांजो जाम सादिक। उहो उनखे यादि हो, कीअं यादि हो, हिकिड़े कचहरी प्रोग्राम में आयो हुजे। सो चई चाचा उहो आहे न, मूंखे थो चए। मूं चयो कहिड़ो साईं, मूंखे ख़बर हुई त हीअ छा थो चवे। साईं एॾो शार्प हो इहो पंहिंजो जाम सादिक, एॾो शार्प हो। उहो तव्हां सम्झो त इन्हनि 8-10 सालनि जे गैप जे बावजूदि बि जॾहिं प्रोग्राम में कचहरी प्रोग्राम में आयो, त उन प्रोड्यूसर मां हुउसि, त जॾहिं मां हिननि खे विहारियुमि पिए त साईं अचो अचो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, त मूंखे ॾिसी चईं तूं उहो आहे न चाचा, तूं उहो आहे न। साईं हा मां उहो ई आहियां। पोइ हिते जॉब आहे न तुंहिंजी? मां साईं हा जॉब आहे, कढराइजो न असांखे महिरबानी करे। पर माण्हू सुठो हो इन मामले में। जाम सादिक जेको हो हिकिड़ो जेको बुर्दबार माण्हू चइजे, उहो चइजे। हाणे उन्हनि खे जिन सेक्रेटरियुनि खे उन इहो करे ॾिनो, इहे ॾिनो सभु कुझु इनाम इकराम ॾिना, उन्हनि जी पंहिंजी ग़लती ज़ाहिर आहे। उहे चवंदा साईं असांजी इज्तिमाही काज़ आहे, असांखे तव्हां ईअं न कयो, असांखे तव्हां उन्हनि खां जुदा न कयो, इहे चई सघनि पिया। उहो मारे त कोन पियो, ऐं बाक़ी कंहिं ते हुन ज़ुल्म ज़बरदस्ती कई बि कान हुई। जाम सादिक हुनजो पंहिंजो हिकिड़ो रोल हो, जंहिंजे करे उहे फिसली विया, या ईअं कजे तिरकी पिया, उहे तिरकण में हलिया विया, पंहिंजा ऑफिसर थी विया। पोइ ख़ैर मां त उहा नौकिरी, यूनियन काउंसिल जी नौकिरी मां बि पाण बि छॾी, ऐं जॾहिं छॾे आयुसि त पोइ वरी मां हैदराबाद में प्रोग्राम हो मुंहिंजो हिकिड़ो, अदी महताब जे घर में रहियल हुउसि। अच्छा, मूंखे अदी महताब इहो ॿुधायो, आफ्ताब चनाम हुनजो भाउ, मुंहिंजो दोस्त हो, ॾाढो प्यारो दोस्त हो, अलाह जन्नत नसीब करेसि। हुनखे जन्नतुल बकी में जाइ मिली आहे, हुन ते उमिरे ते वियो पंहिंजी सॼी फैमिलीअ सां। उते हुनजो उमिरे खां पोइ जीअं मदीने मुनवर में ॾाकण तां लथो आहे त हुनजो हार्ट अटैक थियो आहे, बसि रुॻो अलाह पर कयईं। भेनरूं बि हुन सां गॾु, ऐं 4 भेनरुनि जो अकेलो भाउ हो। मुंहिंजो ॾाढो नंढे हूंदे जो दोस्त हो, प्यारो। हुनजे घर में हुनजे अदियुनि सां, भेनरुनि सां असां ईअं सम्झो त गॾु रहियासीं, हिकिड़े पलंग ते ईअं सुम्हंदा हुआसीं। ईअं भेनरूं असांजी अदी महताब वारियूं ॿियूं जेके भेनरूं, अदी आपा अज़ीज़, आपा सकीना, अदी महरनिसा, इहे सभई ईअं जहिड़ो भेणुनि वांगुरु। मुंहिंजी वालदा ईअं सम्झो त पंहिंजे बचनि वांगुरु मूंखे पाण मानी पचाए खाई विहारींदी, मूंखे बुर्ची खाने भरिसां एॾो असांखे प्यारु ॾींदी उहा माई बि। या हुनजो वालिद जेको हो तमामु मोहम्मद मूसा, ग्रेट माण्हू हो। चन्ना साहिबु नईंदेरे जो ॻोठाणो माण्हू हो, टीचर हो। हुन पंहिंजूं न्याणियूं खयूं आहिनि, हैदराबाद आयो आहे, हुननि खे पढ़ाइण जे लाइ कोशिशि कई अथई, पढ़ी लिखियूं आयूं आहिनि, सभु प्रोफेसर थी विया आहिनि, पंहिंजे वॾे हिकिड़े नाले वारियूं, पंहिंजी इज़त वारियूं थी विया आहिनि, पंहिंजो नालो ठाहियो आहे उन्हनि सभिनी। ऐं इहो आपा सकीना त रेडियो जी तमामु वॾी आर्टिस्ट रही आहे। आपा अज़ीज़ जोग्राफी डिपार्टमेंट जी तमामु चेयरमैन थी रिटायर थी आहे। ऐं असांजी महरनिसा असांजे जज जी अकबर मंगीअ जी घरवारी आहे, ऐं इहे वरी औलाद वारा माण्हू आहिनि। अदा जी असांजी अदी महताब अकबर साहिब जी घरवारी आहे, वॾी इज़त सां हुनजो हाणे त पार्लियामेंट जी असांजी मेंबर थी आहे। पर उन में इज़त ऐं प्यारु अञा ताईं उहो ई साॻियो आहे। अञा ताईं अदा बेदिल असांजी भेण त खिंदे, उहो साॻिए नमूने सां असां हुन सां मिलंदा आहियूं। सो इहो सॼो सिलसिलो इहो मां वेठो हुउसि अदी जे घर, अदी महताब वारनि जे घर वेठो हुउसि। सो मूंखे चयूं त हाणे कराचीअ खां मां जॾहिं हड़ताल करे आयो हुउसि हिते, त हैदराबाद में अची रहियो हुउसि। त हैदराबाद में जो रहियुसि त मूंखे हुतां आफ्ताब थो चवे, चई यार तोखे धीअ ॼाई आहे। मूं सम्झो नौकिरी न मिली आहे शायदि, उनजे करे मूंखे धीअ थो चवे। हाणे मूं चयो छा आहे, चई न शिकारपुर खां फ़ोन आयो आहे तोखे धीअ ॼाई आहे। पोइ उन ॾींहुं मूंखे धीअ ॼाई हुई शिकारपुर में।